वाइस पहलो ख़बर जो सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं पहले खां पहलो ऐं उनजे आसपास समेत पूरे खैरपुर ज़िले में क्लास चौथे खां 8 क्लास ताईं सालाना पेपर शुरू थी विया आहिनि। पहलो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नंबर 1 में सेंटर मक़रर पहलो ऐं उनजे भरपासे जे स्कूलन ऐं शागर्दनि ऐं शागर्दियाणियुनि इम्तिहान सेंटर ते पहतल शागर्द इम्तिहान सेंटर ते पेपर ॾियण में मसरूफ़। क़रोना वायरस के सबब हुकूमती हुकुम मूजिब क्लास चौथे खां क्लास 8 ताईं इम्तिहान पेपर शार्ट किया विया आहिनि। 8 सब्जेक्टन में सिर्फ़ 4 सब्जेक्टन जा इम्तिहान वरता पिया वञनि। अॼु सिंधी ऐं मैथ जो पेपर वरतो वियो, सुभाणे इंग्लिश ऐं जनरल साइंस जा पेपर वरता वेंदा। स्कूल में सफ़ाई ऐं पाणी पीअण ख़ासि इंतज़ाम कयो वियो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नंबर 1 पराले में वाइस पराले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा।